अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मुर्शिदना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। तिलकर रुसुल फ़द्दलना बअदहुम अला बअद मिनहुम मन कल्लमल्लाहु व रफ़अ बअदहुम दरजात व आतैना ईसा इब्न मर्यमल बैनाति व अय्यदनाहु बिरूहिल क़ुदुस। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। हो लाखों सलाम उस आका पर पुतलाखों जिसने तोड़ दिए। हो लाखों सलाम उस आका पर पुतलाखों जिसने तोड़ दिए। दुनिया को दिया पैगाम सुकून तूफानों के रुख मोड़ दिए। काबिल सद एहतराम आज तारीख 20 अक्टूबर सन 2025 है। अंगारे जी रात मोरो जे भरसां जामी मस्जिद कोट नसरुल्लाह रहू में असां तव्हां अल्लाह तबारक व तआला खे राज़ी करे ने असां गॾु थिया आहियूं। धणीअ दर्दो आहे त अल्लाह तबारक व तआला असां तव्हां सां पंहिंजी रज़ा जो फ़ैसिलो फरमाए। बुलंद आवाज़ सां चओ आमीन। मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो, अव्हां जे साम्हूं अल्लाह तबारक व तआला जे कलाम मुक़द्दस मज़ा सूरह बक़रा जे हिकिड़ी आयत जो कुछ हिस्सो तिलावत कयो आहे। उन आयत सगोरी जे अंदर अल्लाह ताला फरमायो
रसूलन जी जमात मझां असां हिक ॿिए खे फज़ीलत वारो बनायो आहे। पूरे काइनात में सभ खां मथां जेको दर्जो आहे अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम जो आहे, वरी उन्हनि मंझि रसूलनि जो आहे, वरी उन्हनि मझां अल्लाह ताला फरमायो हिक ॿिए में मरातब जे लिहाज़ सां उन्हनि जो मर्तबो मथे आहे, मक़ाम मथे आहे। पर असांजी तव्हां जे मथां ज़िम्मेदारी आहे त कंहिं बि नबीअ खे, कंहिं बि हिक बि नबीअ जो इनकार कंदो त कुफ़र में हलियो वेंदो। ईमान जे लाइ सभिनी नबीअनि जो मञणु ज़रूरी आहे, पर इन्हनि में वधीक आला ऐं उत्तम असांजी तव्हां जे साईं नबीअनि जे सरदार आमिना जो लाल हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ात अक़दस। अल्लाह तबारक व तआला न कलाम मुक़द्दस जे अंदर वो बयान फरमायो भी सही। हाणे थोरो उन्हनि अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम जा भी हालात अल्लाह ताला जे हिन कलाम खां पुछूं, पांजे महबूब नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो भी शान अक़दस हिन क़ुरान खां पुछूं। छो त असां न पंहिंजो नबी सुवारो ॾिठो, न को सहाबी सगोरो ॾिठो, न का क़यामत ॾिठी, न का जन्नत जहन्नम ॾिठो, न को अल्लाह ताला ॾिठो आहे त हिन कलाम खे ॾिठो। हाणे सॼो तारीफ़ अल्लाह जो कलाम बि कराईंदो। तवजो कयो, ॿुधंदे आवाज़ दुरूद पाक। जनाबे हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम की अल्लाह ताला पैदा फरमाए। अल्लाह तबारक व ताला हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ मलाइकनि खे फरमायो त हिनखे सदो कयो। मुसलमानो इहो जनाबे आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जो मक़ाम आहे जो अल्लाह तबारक व ताला हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम के पैदा फरमाए। हमें मुंहिंजा मलाइको आदम अलैहिस्सलातु वस्सलाम के खीकार कयो, सलाम कयो, सदो कयो, ताज़ीमी सजदो। पर याद रखो मुसलमानो, इहो ताज़ीमी सजदो हिन उम्मत जे अंदर हराम थी। हाणे कंहिंजे लाइ जाइज़ कोन्हे जो कंहिं माण्हूअ जे साम्हूं या कंहिं झंडे जे साम्हूं या कंहिं क़बर जे साम्हूं सजदो करे। त याद रखो मुसलमानो, इहो मक़ाम वॾो आहे जो मलाइक सगोरा सलामी भरन, खीकार कन, अल्लाह जी क़ुरान खां पुछूं। अल्लाह जा क़ुरान तू असांखे पंहिंजे साईं जो शान ॿुधा। खोलियो क़ुरान। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। पांजी गाल तो कया 22 सिपारो सूरत अज़ाब आयत नंबर 56 इन्नल्लाह व मलाइकत जनाब आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जो शान इहो आहे जो मलाइक खीकार पिया कनि। परवाह मौजा सोना रबी मोहम्मद समूरा जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ताला फरमायो मां खुदा भी पंहिंजे महबूब जे मथां रहमत थो मोकिलियां। व मलाइक सगोरा भी युसल्लूना अला नबी, यानी इन में दवाम हमेशा पढ़न था, पढ़ंदा रहंदा। उदे सद थियो खीकार थी हर को पंहिंजे कम सां। परवाह मुंहिंजा सोना तू जो मक़ाम मुंहिंजा मथे आ युसल्लूना अला नबी। अल्लाह ताला फरमाए मुझे दिलबर नबी दे मथां अल्लाह जा मलाइक सगोरा खुद अल्लाह ताला तव्हां सां गॾु इन इबादत में शरीक। नमाज अल्लाह हुकुम कयो त तव्हां पढ़ो, मां पाक आहियां। ज़कात तव्हां ॾियो,
रोज़ा तहां रखियो पर सलात मुझे महबूब ते तव्हां भी पढ़ंदो त रहमत मां भी मोकिलींदो। युसल्लूना अला नबी अल्लाह तबारक व तआला फरमायो मुझे अरबी मोहम्मद जो शान यो आ जो मलाइक सगोरा पढ़न था पढ़ंदा रहंदा क़यामत जे सुबुह ताईं आमिना जे लाल नबीअनि जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान यो ॻाइबो रहबो। वरी नज़र कजो जनाब आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं जन्नत में रहण लगा अल्लाह ताला फरमाए वलक़द अहिदना इला आदम मिन क़ब्ल फनसिय वलम नजिद लहू अज़्मा। जनाब आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां वाइदो वरतोसूं काथे लिखियो पियो आहे अल्लाह जो क़ुरान आहे 16 सिपारो आहे सूरत ताहा है आयत नंबर 115 है वलक़द अहिदना इला आदम तहक़ीक़ सां वाइदो वरतोसीं हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां से कहिड़ो वाइदो वरतई फला तक़रबा हाज़िहि शजरा हिन वण जे वेझो न वञदा जे वेंदे फतकूना मिनज़ ज़ालिमीन पोता नाइंसाफ़ ना थी पवंदो पर अल्लाह जे क़ुरान फरमायो वलम नजिद लहू अज़्मा। जनाब आदम जो के इरादो कोन हो फनसी या विसरी विस इरादो कोन हो पर विसर थी इनके चइबो आहे लग़्ज़श। लग़्ज़श चइबो आहे त नेकी जे इरादे सां ख़ता थी वञे। जी मिसाल सम्झो को माण्हू छिनकार करे हाणे उहो त छिनकार करे थो त मिटी मरे न पर को तिरकी पियो उन जी टंग भरी पई तो छिनकार हाज़त कोन्हे न हुन जी त नेकी अहिड़े नमूने सां जनाब आदम अलैहिस्सलातु वस्सलाम का जेका लफ़्ज़ थी निस्बत नेकी ते थी आहे त अल्लाह तबारक व तआला पाण बयान फरमायो फनसिया वलम नजिद लहू अज़्मा। जनाब आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां बेसर थी वई आहे मुसलमानों हाणे पंहिंजे सोणे नबी इमामुल अंबिया आमिना जे लाल जो शान अल्लाह जे क़ुरान खां पुछूं था। लिखे क़ुरान खोलियो 29 सिपारो सनुक़रिउका फला तंसा ला तुहर्रिक बिही लिसानका लिताजल बि। जॾहिं जिब्रील अमीन वही खणी अचे थो अल्लाह जे नबी जे साम्हूं मुंहिंजो दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजा चप मुबारक हलाइनि था मतां विसरी न वञे। आदम नबीअ सां बि अल्लाह वाइदो कयो उन खां विसरदी मतां मूंखां न विसरे। खोलियो अल्लाह जो क़ुरान ला तुहर्रिक बिही लिसानका लिताजल बि 29 सिपारो आहे सूरत क़ियाम है आयत नंबर 16 है ओ मुंहिंजा महबूब तू ॾाढो प्यारो आहे तोखां बि वेसर थिए जनाब आदम खां बि वेसर थिए त पोइ तो ऐं आदम में कहिड़ो फ़र्क़ु। ला तुहर्रिक बिही लिसानका लिताजल बि। मुंहिंजा महबूब जल्दी न कर इन अलैना जमअहू व क़ुरान असांजे मथां लाज़िम आहे त क़ुरान करीम खे जमो कंदा इहो असांजे मथां लाज़िम आहे अहिड़ो पढ़ाईंदा सही जो न विसारींदे ज़िम्मेदारी अल्लाह तबारक तआला ने क़ुरान में ॾिनी आहे। सनुक़रिउका फला तंसा सनुक़रिउका फला तंसा इल्ला मा शा अल्लाह। मुसलमानों
सूरत आला है आयत नंबर 6 है सनुक़रिउका फला तंसा मुदा दिल पर एड़ो पढ़ाईंदा सही जो कदी न विसारी जनाब आदम अलैहिस्सलातु वस्सलाम दिला वण आज़माश बणियो वण आज़माश बणियो वण में खाने मुब्तला थियो अल्लाह ताला फरमायो पो उन जे जिस्म जो लिबास लही फकला मिन्हा फबदत लहुमा सौआतुहुमा वतफ़िक़ा यख़सिफ़ान अलैहिमा मिन वरक़िल जन्नह। अल्लाह ताला फरमाए जनाबे आदम अलैहिस्सलातु वस्सलाम यानी हजरत बीबी हवा सलामुल्लाह अलैहा जब वण खाधो मेवो खाधो फकला मिन्हा फबदत लहुमा सौआतुहुमा वतफ़िक़ा यख़सिफ़ान अलैहिमा मिन वरक़िल जन्नह लिबासुल जन्नत वारो लही वियो वरी पाण जी मथा पता जन्नती फलन जा पता पांजे जिस्म ते उड़न पिया हाने वो वण आज़माश बणियो जनाब आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ एड़ो ही वण वरी मुझे महबूब नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ पर हुन जे लाइ फ़ैसिलो थियो मुंहिंजा सोना आदम एहबिता मिन्हा तव्हां लही वञो धरती ते वञो उते हाणे पंहिंजो पचायो पंहिंजो खाओ खेती बाड़ी कयो मेहनत ऐं कोशिश कयो पर याद रखो मुसलमानो मुझे सोने नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वारो आयो अल्लाह ताला फरमाए मुंहिंजा महबूब जेको तुंहिंजे वण जे वेझो ईंदो मां ख़ुदा जन्नत लाज़िम करे छॾींदोमांसि हुनखे हुकुम त वण जे वेझो न वञ लिखे पिया क़ुरान लक़द रज़ियल्लाहु अनिल मुमिनीना इज़ युबायिऊनका तहत अश-शजरा लक़द रज़ियल्लाहु अनिल मुमिनीना इज़ युबायिऊनका तहत अश-शजरा मुसलमानों को सिंधी किताब हमारे सामो नथो पढ़ा को कसीदो ही मर्चो हमारे सामो नथो पढ़ा अल्लाह जो कलाम हमारे सामो खुलियो पियो आ 26 सिपारो आ सूरत फतह है आयत नंबर 18 लक़द रज़ियल्लाहु मुंहिंजा महबूब अल्लाह राज़ी थी वियो कंहिंखां अनिल मोमिनीना उनल मोमिनन खां इज़ युबायिऊनका तहत अश-शजरा जिन तो सावण हेठां बेयत कई आ त मुसलमानों मां अर्ज़ु पियो कयां जो मुंहिंजे दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मक़ाम जनाब इदरीस अलैहिस्सलातु वस्सलाम उन जे लाइ अल्लाह ताला फरमाए वरफ़अना मकानन अलिया वरफ़अना मकानन अलिया जनाब इदरीस अलैहिस्सलातु वस्सलाम के बुलंद मकाम ते पहुंचायोसी पर मुसलमानों मुझे दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वारो आयो अल्लाह तबारक व तआला फरमायो वरफ़अना लक ज़िक्रका वरफ़अना लक ज़िक्रका मुंहिंजा महबूब असां तुंहिंजे ज़िक्र के बुलंद करे छॾियो आहे उनजे ज़िक्र के
बुलंद करे छॾियो आहे। जनाब इदरीस अलैहिस्सलातु वस्सलाम दिला अल्लाह तबारक व तआला फरमायो वज़कुर फिल किताब इदरीस इन्नहू कान सिद्दीक़न नबिय्या। मुझा महबूब जनाब इदरीस अलैहिस्सलातु वस्सलाम के याद कर, उन दी किताब में तिलावत कर, देखे असां सिद्दीक़ नबी करे बनायो आ। पर मुझा महबूब असां जे महबूब जो शान चाहे इहो त सुणे इदरीस जो मकाम आ। अल्लाह ताला फरमाए खोलो अल्लाह जो कुरान जो भी उसी पारो आ सूरत ज़ुमर वल्लज़ी बिस्सिद्क़ वसद्दक़ बिही, वो नबियन जो सरदार आमिना जो लाल सच्चाई सां आयो आ, सच्चाई खणी आयो आ। जनाब हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जो वारो आयो। कुरान में लिखियो था लक़द अरसलना नूहन इला क़ौमे, तहक़ीक़ असां हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम के पंहिंजी क़ौम ॾांहुं मोकिलियोसीं। पर मुंहिंजा सोना अल्लाह असांजे सोने नबी जो मकाम छा है। अल्लाह ताला फरमाए खोलो अल्लाह जो कुरान नाउ सी पारो आ सूरत आराफ आ। सब नबी पंहिंजे क़ौम लाइ आया, पंहिंजे कबीलन लाइ आया, पर मुंहिंजो दिलबर नबी पूरी कायनात ना नबी थी करे आया। लिखे कुरान क़ुल या अय्युहन नास इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीआ। मुझा महबूब तू ये न तो जा ए मक्के वारो मां तव्हांजे नबी थी करे आयो हाँ, ए मदीने वारो मां तव्हांजे नबी थी करे आयो हाँ। न न मुझा महबूब उन नबियन जो मकाम हो जो पंहिंजे क़ौम ॾांहुं पंहिंजे इलाक़नि ॾांहुं नबी थी करे आया। पर मुझा महबूब तू आलमगीर नबी आ, पूरे जहान जे लाइ, पूरे इंसान ज़ात जे लाइ, जिन्ननि जे लाइ नबी थी करे आयो आ। ऐलान भी आलमगीर कर, कहिड़ो ऐलान क्या क़ुल या अय्युहन नास इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीआ। क़ुल या अय्युहन नास इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीआ। पांच गाल तो कया मुसलमानों नाउ सी पारो आ सूरत आराफ आयत नंबर 158 में मौजा महबूब ऐलान करे चवें त पूरी इंसान ज़ादे मां रसूल थी करे आयो हाँ। जनाबे नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जो मकाम हो पंहिंजी क़ौम ना नबी थी करे आया। मुसलमानों जॾहिं जनाबी नूह अलैहिस्सलातु वस्सलाम 950 साल पंहिंजी क़ौम के समझायो एतिरे ते अंदाज़ भी नवाइज़ जो बयान भी अल्लाह ने पंहिंजे कलाम में कयो। रब्बी इन्नी दाऊतु क़ौमी लैला व नहारा। रब्बी इन्नी दाऊतु क़ौमी लैला व नहारा फलम यज़िदहुम दुआई इल्ला फिरारा। मुसलमानों सी पारो सूरत नूह अल्लाह जो नबी पंहिंजी क़ौम के सदे थो ए मुंहिंजा अल्लाह मां पंहिंजी क़ौम के समझाया थो। रात ॾींहुं हिकु कई आहे पर मुंहिंजी क़ौम हाल छा आहे कुल्लमा
दअऊतुहुम लितग़फिर लहुम जालू असाबिअहुम फी आज़ानिहिम वस्तग़शौ सियाबहुम वअसर्रू वस्तकबरू इस्तिकबारा। मूंखे ॾिसनि था हिकु त पंहिंजे कननि में आंगुरू पिया विझनि, मुंहिंजा करीम अल्लाह मूंखे एॾी नफ़रत था पिया कनि जो पंहिंजे मुंहनि जे मथां कपिड़ा ढके भॼी था वञनि। एतिरे ताईं जो अल्लाह ताला फरमाए कुल्लमा मर अलैहि मलउम मिन क़ौमि सखिरू मिन्हु। जॾहिं बि जनाब नूह अलैहिस्सलातु वस्सलाम वटां गुज़र कंदा जा अल्लाह जो नबी इन्हनि वटां गुज़र कंदो त मस्करी कंदा। नेठि अल्लाह ताला फरमाए नूह मुंहिंजा सोना नूह जिन ईमान आंदई सो आंदई, हाणे बका ईमान कोन आणींदा। साईं जे ईमान न आणींदा त पोइ जेके रहंदा सो वरी काफ़िर ॼाणींदा। वला यलिदू इल्ला फाजिरन कफ़ारा। अल्लाह हाणे हिन जी काई ज़रूरत कान्हे का। रब्बि ला तज़र अलल अर्ज़ मिनल काफ़िरीन दय्यारा। अल्लाह इन धरती जे मथां हिक काफ़िर खे बि न छॾ। इहो जनाबे हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जो मक़ाम। पर मुंहिंजे सुहिणे नबी जो मक़ाम छा आहे? पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुसलमानो जॾहिं क़ुरान करीम जी तबलीग कनि था पिया, क़ुरान करीम जंग दर पहुचाइनि था पिया, मक्के शरीफ जे हर चौक ते हर बाज़ार में हर मस्जिद में अल्लाह जे नबी न कलाम जी दावत ॾिनी आहे। हतां के मक्के वारनि खां मायूस थी करे ताइफ वारा वञनि, ताइफ वारनि ॾांहुं वञनि था पिया, ताइफ वारा तकलीफ़ूं था पिया ॾियनि। मुंहिंजो महबूब दुआ था करनि अल्लाहुम्मा हद क़ौमी फ़इन्नहुम ला यअलमून। अल्लाहुम्मा हद क़ौमी फ़इन्नहुम ला यअलमून। अल्लाह मुंहिंजी क़ौम मूंखे नथी सुञाणे, हिननि खे हिदायत ॾे। थियो बि अॻिते हलो जनाबे मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ था पिया घुरनि रब्बि इश्रह ली सदरी। ओ मुंहिंजा करीम अल्लाह मुंहिंजो सीनो कुशादो फरमा। मुसलमानो पंहिंजे अल्लाह जे कलाम खां पंहिंजे दिलबर नबी जो मक़ाम पुछो। कलीम दुआ पियो घुरे रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्लाह मुझो सीनो कुशादो फरमा, अल्लाह मुझी ज़बान फसाद वारी बना ताजू मुझी मानू गाल समझन। मुसलमानो असें तव्हांजे साईं नबी जे सरदार आमिना जो लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मकाम अल्लाह ताला बयान फरमायो अलम नशरह लक सदरक अलम नशरह लक सदरक व वदअना अन्का विज़रक। मुंहिंजा महबूब छा असां तुंहिंजो सीनो कुशादो नाहे कयो छा? मुंहिंजा महबूब छा असां तुंहिंजा बोझ दूर नाहिनि कया छा? कलीमो रब सां हम कलामी देला अल्लाह ताला तूर सीना ते घुरायो। पोतो ते मूसा फखला अलैक पाजी चप्पल मुबारक ला फखला अलैक पाजी जुत्ती मुबारक ला इन्नका बिल वादिल मुक़द्दस तुवा
पाक वादी में तो वारी पाक वादी में मूसा कलीम पानी चपलना यो मकाम जनाबे मूसा कलीम जो दीदार लाभी में तू तो करे रब्बे अरिनी आंदुर इलैक मूसा करीम अल्लाह मुखे पाजो दीदार करा अल्लाह ताला फरमाया तरानी मूसा न दिसी सगने तूर सीना ते पियो मिंथू करे तूर सीना ते अल्लाह ताला मूसा नबी सां हम कलामी जो शरफ मूसा नबी की बख्शो पर मोजा महबूबा असां जे साईं जो शान छाए अल्लाह तबारक व तआला फरमा खोलो अल्लाह जो कुरान तव्हां खे शान ॿुधाई ऐंदा सिदरतिल मुंतहा इंदहू जन्नतुल मावा इंदहा सिदरतिल मुंतहा अल्लाह तबारक व तआला फरमाए सिदरतुल मुंतहा जन्नतुल मावा जिब्रील के भी इजाजत काने जिब्रील मथे अचे मन हेठियों सिस्टम मथे खत्म मथा वारो वरी हेठ न ईंदो जिब्रील अद को साईं हाणे अॻिते तव्हां वञो मां वेंदुसि मुंहिंजा पर सहंदा काथे लिखियो पियो अल्लाह तबारक व तआला पांजे कलाम मुक़द्दस में अंदर फरमायो इंदा सिदरतिल मुंतहा इंदा जन्नतुल मावा 27 सिपारो सूरत नजम आयत नंबर 14 है अल्लाह तबारक व तआला फरमा मां पांजे महबूब के हम कलामी देला मां पांजे महबूब के पांजे दीदार देला अरशन ते घुरायो हु मकाम सुने कलीम जो ही मकाम सुने हबीब जो मूसा नबी थोड़ी जल्दी के पूछा के मूसा जल्दी छुके अजल तो इलैका रब्बी लितरदा मुझा करीम अल्लाह इन जी करे मां जल्दी कया तू ता त मूसा तू राजी थी पर मुझा अजीज हो मुझे आमिना दे लाल नबी जी सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मकाम अल्लाह तबारक व तआला फरमायो वला सौफा युतीका रब्बुका फतरदा वला सौफा युतीका रब्बुका फतरदा प्रियो सिपारो सूरत दुआ है वला सौफा युतीका रब्बुका फतरदा मुझा महबूब अल्लाह तुगे जो दीदो जो तू राजी थी पोने अगते हलो जनाब इब्राहिम अलैहि सलातो वसलाम एदो बुर्दबार दे दिल अल्लाह ताला फरमाए अव्वाहुन हलीम हजरत इब्राहिम इंतहाई बुर्दबार हा पर मुझा प्यारो अल्लाह तबारक व तआला कलाम खां पांजे साईं जो शान पुछो था अल्लाह तबारक व तआला फरमायो इन्नका लअला खुलुक़िन अज़ीम मुझा महबूबा ज़ातो के वदे अखलाक खुलुक़ अज़ीम जो मालिक बनायो यो मकाम जनाबे मूसा करीम जो ही मकाम जनाबे मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साने साईं जन अची विया मां मुख्तसर पांजे मौजू के पूरो करे याद रखो मुसलमानो जनाबी याकूब अलैहि सलातो वसलाम जदे जनाब याकूब अलैहि सलातो वसलाम दे पुटन माजरत कया पुटन जे मथा जनाब यूसुफ अलैहि सलातो वसलाम जो जुर्म साबित थियो पुटड़ा जो कन था वे कुन्ना लखातीन
बाबा असां खताकार खासीं, असां गलती ते हुयासीं, पर पंहिंजे पुटनि जे लाइ अल्लाह ताला फरमायो अज़ुकी सौफ़ अस्तग़फ़िरु लकुम, सौफ़ अस्तग़फ़िरु लकुम। अजो मां तव्हां जे लाइ पंहिंजे करीम अल्लाह का माफ़ी घुरंदुमि। इहो त जनाब याकूब जो मक़ाम आहे, पर सोना क़ुरान असांखे पंहिंजे साईं जो मक़ाम ॿुधा। अल्लाह ताला फरमा खोलियो अल्लाह जो क़ुरान, वलौ अन्नहुम इज़ ज़लमू अन्फुसहुम जाऊक फस्तग़फ़रुल्लाह वस्तग़फ़र लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबुर रहीमा। मुसलमानों, सिंधी किताब जी कहानी ना है, अल्लाह जो कलाम पंजो सिपारो सूरत निसा है, आयत नंबर 64। हमें मोजा महबूबा जदी भी तो वटन था, जिन पांजी नफ्सन दा जुल्म कयो तो काम बख्श दी तलब घुरन, अल्लाह का भी माफी वठी देन, तू भी माफ करी। जनाब लूत अलैहिस्सलातु वस्सलाम दे लाम अल्लाह तबारक व तआला बिन मलाइका सगोरन के मोकलियो आ, वञो जनाब लूत अलैहिस्सलातु वस्सलाम जी कौम ॾाढी नाफरमानी कई आ, लूत अलैहिस्सलातु वस्सलाम के तंग कयो थन। ब मलाइका सगोर आया, फजअलना आलिहा साफिलहा। अल्लाह ताला फरमायो बिन मलाइका सगोरा नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जी मदद लाया, वो हेठों पलटो ऊंधो करे मथा सटियूं, कौम सॼी तबाही बर्बाद। पर साईं असांजे साईं जो मक़ाम छा आहे? खोलियो अल्लाह जो क़ुरान। बदर जो मैदान बस आख़िरी ॻाल्हियूं, बदर जो मैदान 313 ॼणा साहबी सगोरा, होॾां 1000 ॼणा आहिनि। अल्लाह ताला फरमाए मुंहिंजा महबूबा परेशान न थियो, हिकु न ॿ न टे न चार न, छो इहो मक़ाम जनाब सोने लूत अलैहिस्सलातु वस्सलाम जो आ, पर तुंहिंजो मक़ाम अञा मथे आ। अल्लाह ताला फरमाए इज़ युमदिदुकुम रब्बुकुम बिख़म्सति आलाफ मिनल मलाइकति मुसव्विमीन। पांजे दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मदद देना अल्लाह ताला फरमाए 5000 मलाइक मां मोकिलिया। तो याद रखो मुसलमानों, जनाबी इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जे खुशखबरी दिला अल्लाह मलाइक मोकिलिया, पर मुझे दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खुशखबरी दिला जनाब ईसा नबी के मोकिलियो आ। ईसा जी मुंहिंजा अल्लाह वञ काइनात के ॿुधा, तू की आख़िरी नबी आ, तो खां बाद जो मुंहिंजो नबी ईंदो जंहिंखां नबूवत जो दरवाज़ो बंदि हूंदो, वञी करे क़ौम खे सम्झा ऐलान करीन व मुबश्शिरन बिरसूलिन याती मिन बाद इस्मुहु अहमद। पंहिंजी क़ौम खे सम्झा त मां तव्हां वटि आयो आहियां अहिड़े रसूल जी बिशारत ॾींदे जंहिंजो नालो अहमद हूंदो। हाणे जॾहिं मुंहिंजो सोनो नबी आयो, अल्लाह ताला फरमायो हाणे नबूवत जो दरवाज़ो बंदि आहे। मा कान मुहम्मदुन नबा अहदिन मिन रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाह व खातबन नबीय्यीन। अल्लाह ताला मुंहिंजो दिलबर नबी इमामुल अंबिया तमाम मजाम तव्हांजी मर्दन मजाम कंहिंजो अपो कोन्हे, लेकिन मुंहिंजो नबी मुंहिंजो रसूल आख़िरी आहे।
उन्हें कहा बाद में कोई नबी नहीं दो इन्हीं जगह मुझे सोने नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अना आखिरुल अंबिया वा तुम आखिरुल उम्म आखिरी नबी हम तुम आखिरी उम्मत हो अना वसातु कहातई माई क़यामत ही हो जे बिन आंगुर के दरमियान में टी आंगुर को ने काम जे मोदी क़यामत के दरमियान में जो नबी को ने को जे बिन आंगुर के दरमियान में टी आंगुर फुटण की कोशिश कंदी आ ऑपरेशन के जरिए सां उनके कत्ल करे छॾींदा हो ख़त्म करे छॾींदा हो मुसलमानों अहिड़े नमूने सां दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां क़यामत के दरमियान ताईं कोई भी जेकर नबूवत जी दावा कंदो त उन जो भी हक़ दुनिया जे मथां रहण जो कोई कोन्हे। बदलेगा ज़माना लाख मगर कुरान न बदला जाएगा बदलेगा ज़माना लाख मगर कुरान न बदला जाएगा ये कौल मोहम्मद कौल खुदा ये कौल मोहम्मद कौल खुदा फरमान न बदला जाएगा जिस दौर पे नाज़ा थी दुनिया अब हम वो ज़माना भूल गए जिस दौर पे नाज़ा थी दुनिया अब हम वो ज़माना भूल गए और को जगाना याद रहा खुद होश में आना भूल गए मुँह देख लिया आईने में लेकिन दाग न देखा सीने में दिल ऐसा लगाया दीने में मरने को मुसलमान भूल गए अज़ान तो अब भी होती है मस्जिद की फिज़ा में अनवर अज़ान तो अब भी होती है मस्जिद की फिज़ा में अनवर जिस ज़रब से दिल हिल जाती थी वो ज़रब लगाना भूल गए मस्जिद तो बनाई शब्बर में ईमान की हरारत वालों ने मस्जिद तो बनाई शब्बर में ईमान की हरारत वालों ने मन अपना पुराना पापी है बरसों में नमाजी बन न सका। जिंदगी में मुलाकात बाकी वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।